अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम है एजुकेशन इन फोकस ऐं मां तव्हांजो होस्ट नवीद नाज़िम जतोई। नाज़रीन, अॼु असां पंहिंजे प्रोग्राम में सिंध जी तालीम जे हवाले सां मुख़्तलिफ़ इशूज़ ते गुफ़्तगू था कयूं। असां अॼु जेको मोस्ट इम्पॉर्टेंट जेका हिकिड़ो इशू आहे जंहिंखे फोकस कंदासीं, हिकिड़ो आर्टिकल आहे जेका द न्यूज़ ऑन संडे में लॻो आहे। आर्टिकल आहे ब्रिजिंग एजुकेशन गैप, ऐं हिन आर्टिकल में सिंध जे हवाले सां जेको सॼो तालीम जो निज़ाम आहे ऐं ख़ासि तौर ते जेको तालीमी निज़ाम ख़तमु ऐं तबाह थी वियो आहे, क्रम्बल थी वियो आहे, हुन ते नसीर मेमण साहिबु हिकिड़ो आर्टिकल लिखी सॼी वज़ाहत सां ॿुधायो आहे त छा रीज़न सम्झनि था जंहिंजे करे सिंध जो तालीमी निज़ाम मुकमल तबाह थी वियो आहे। असां पंहिंजे कुझु प्रोग्राम जेको पोयों प्रोग्राम कया आहिनि हुननि में डिस्कस कयो आहे त जेको तालीमी निज़ाम जेका असांजा गेस्ट हुया हुननि ॿुधायो त मुख़्तलिफ़ सबब आहिनि जेका मुल्क जो तालीमी निज़ाम तबाह थियण जा। हुननि सबबनि में जेको असांखे नज़र अचे थो त गवर्नमेंट जो तमामु हिकिड़ो इम्पॉर्टेंट किरदारु नज़र आयो आहे, ऐं ख़ासि तौर ते पाकिस्तान पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट जंहिंखे तक़रीबन 5 सालनि खां वधीक जेको पहिरों दौरु हुयो उहो मिलियो। हुन खां पोइ हाणे तक़रीबन हिकिड़ो साल खां मथे थी वियो आहे। ही जेका जेका हिननि खे असांखे पाकिस्तान पीपल्स पार्टी जा गवर्नमेंट जा नज़र अचनि था, जंहिंमें सॼो हुकूमती निज़ाम सिंध जे हवाले सां हुननि जे हथनि में हुयो, ऐं ख़ासि तौर ते तालीम जी जेका मिनिस्ट्री हुई उहा पाकिस्तान पीपल्स पार्टी वटि रही आहे। हिन पाकिस्तान पीपल्स पार्टी जो तालीम जा 5-6 साल जेका आहिनि हुन में या को सुठो किरदारु रहियो आहे या तबाही जेका आहे हुन में को किरदारु आहे। हिननि सभिनी इशूज़ ते असां पंहिंजे प्रोग्राम में गुफ़्तगू कंदासीं। हिन खां पहिरों जेका कुझु मुख़्तलिफ़ महिमान असां वटि आया आहिनि हुननि जो ख़्यालु इहो आहे त गवर्नमेंट कंहिं न कंहिं हवाले सां तमामु घणो हिकिड़ो अहम फैक्टर रही आहे। जेकॾहिं गवर्नमेंट फैसिलिटीज़ जी ॻाल्हि कयूं त उहा बि तक़रीबन प्रोवाइड करण में नाकाम रही आहे। जेकॾहिं को टैक्स जी ॻाल्हि कजे त निसाब जेका आहे उहा बि असां ॻाल्हि कयूं त पाकिस्तान पीपल्स पार्टी जो को सुठो असांखे हुन में किरदारु नज़र नथो अचे। कुझु दोस्तनि जो ख़्यालु इहो हुयो त जेका चेक एंड बैलेंस जो जेको सिस्टम आहे उहा गवर्नमेंट जी तरफ़ूं असांखे बिल्कुलु नज़र न आयो आहे। हिन करे तालीम सिंध जी जेका आहे सभिनि खां पोयों थी नज़र अचे। हिन हवाले सां असां पंहिंजी गुफ़्तगू खे अॻिते था वधायूं। असां गुफ़्तगू कयूं था नसीर मेमण साहब सां। जेको आर्टिकल आहे ब्रिजिंग एजुकेशन गैप, हुन हवाले सां नसीर मेमण साहब खां पुछूं था त सॼो हिकिड़ो तजियो जेको हुननि पेश कयो आहे सिंध जी तालीम जे हवाले सां हुनखे कीअं था ॾिसनि। अस्सलाम वालेकुम नसीर मेमण साहब। वालेकुम सलाम। सर, तव्हांजो जेको आर्टिकल आहे हुन में तव्हां हिकिड़ो सॼी डिटेल सां सिंध जी जेका तालीम जे हवाले सां असांखे प्रॉब्लम्स नज़र था अचनि हुनखे हाईलाइट कयो आहे। मां पंहिंजे नाज़रीन जे लाइ चाहींदुमि त तव्हां हिकिड़ो थोरो इंट्रोडक्टरी तौर ते ॿुधाए छॾियो, पोइ हुन ते असां फर्दर डिस्कशन कयूं था त तव्हांखे छा जेका आहिनि बुनियादी तौर ते सिंध जी तालीम जा मसइला नज़र था अचनि, जंहिंमें तव्हां हवालो ॾिनो आहे त असां बलूचिस्तान खां ऐं फाटा खां बि जेका आहिनि तालीमी मैदान में पोइते बीठा आहियूं। नवी साहब, हाणे ॻाल्हि इहा त सिंध जे तालीम जे हवाले सां बिल्कुलु हिकिड़ो त रिवायती तरीक़े सां चई सघिजे थो तालीम तबाह थी वई, स्कूल बंदि थी विया, मास्तर नथा अचनि, त जनरल स्टेटमेंट्स आहिनि। पर इहो आर्टिकल मूं द न्यूज़ लाइ लिखियो हुई। हुन में मूं 2-3 इंटरनेशनल इदारनि जूं रिसर्च रिपोर्ट्स खे कोट कयो हो, ऐं मां तव्हांखे हुन बारे में 2-3 शयूं ॿुधायां त जॾहिं असां चऊं था त सिंध जी तालीम फाटा ऐं बलूचिस्तान खां पोइ थी वई आहे, जनरली रिमार्क कोन थो मां ॾियां, पर मां तव्हांखे रेफर थो करियां त रिसेंटली ॿ इंपॉर्टेंट रिपोर्ट्स आयूं आहिनि। हिकिड़ी डिफिड जो हिकिड़ो तमामु वॾो प्रोजेक्ट आहे अल्फ ऐलान जे नाले सां, जेको एजुकेशन जे हवाले सां कैंपेन्स करे थो, ऐं उन्हनि सॼे पाकिस्तान में डिस्ट्रिक्ट वाइज़ रैंकिंग कई आहे समूरनि ज़िलनि जी, ऐं जेका उन्हनि 3 रैंकिंग खे मूं हुन में हवालो ॾिनो आहे। हिकिड़ो प्राइमरी एजुकेशन जी हुन रैंकिंग कई आहे, वेरी साइंटिफिकली कयल आहे। इहे मतिलबु जुगाड़ी कमु न आहे, जीअं ग्लोबल स्टैंडर्ड इंटरनेशनल स्टैंडर्ड्स ते रिसर्च थींदी आहे ईअं कयल आहे, ऐं ॿी मिडिल स्कूलनि जे स्टैंडर्ड्स ते कयल आहे, ऐं टी ओवरऑल कयल आहे समूरनि इंडिकेटर्स खे खणी। त जेका समूरनि इंडिकेटर्स खे खणी रैंकिंग कई वई आहे त में पहिरियनि 50 डिस्ट्रिक्ट खे पाकिस्तान जा आहिनि, त में सिंध जो हिकिड़ो बि डिस्ट्रिक्ट शामिल कोन्हे को। त हिन में अंदाज़ो करायो त कहिड़ी सीरियस ॻाल्हि आहे त पाकिस्तान जे 50 टॉप जे डिस्ट्रिक्ट खां सिंध जो हिकिड़ो बि शामिल कोन्हे। प्राइमरी स्कूलनि ते अचो त हुन जे टॉप 50 डिस्ट्रिक्ट में सिर्फ़ु सिंध जो हिकिड़ो ज़िलो अचे थो, कराची। उहो बि मुंहिंजो ख़्यालु आहे त 46 या 45 नंबर ते आहे। जॾहिं त बलोचिस्तान जंहिंखे असां चऊं था त उहो जंग ज़दा इलाइक़ो आहे, उते इंसर्जेंसी आहे, बलोचनि लाइ चऊं था त उन्हनि ते तालीम में के सफ़ा बदहाल हूंदा, उन्हनि जा बि 3 ज़िला प्राइमरी स्कूल जे रैंकिंग में टॉप 50 में शामिल आहिनि। सिंध जो सिर्फ़ु हिकिड़ो ज़िलो आहे। रैंकिंग में नसीर साहब ॿुधाए त उते टॉप 50 ज़िलनि में सिंध जो सिर्फ़ु हिकिड़ो ज़िलो आहे, बलोचिस्तान जा 4 ज़िला शामिल आहिनि।
नसीर साहब, मां सिर्फ़ु हिकिड़ो तव्हां खां इहा ॻाल्हि पुछण थो चाहियां त जॾहिं मां पंहिंजे कुझु प्रोग्रामनि में रेफरेंसिस ॾिना त गवर्नमेंट जा इदारा ऐं ख़ासि तौर ते जेका टीचर्स एसोसिएशन हुयूं हुननि तमामु घणो सवालिया निशान उथारियो हिननि जेका प्रोजेक्ट्स, जेका मिसाल आहे डेफिड जो तव्हां ॻाल्हि कयो था, या असर जो जेका सर्वे रिपोर्ट्स आहिनि, उहे चवनि था त इहा इस्लामाबाद में वेई फ़ोननि ते डिस्ट्रिक्ट्स जी रिपोर्ट हासिलु कयूं वयूं आहिनि ऐं हुननि खे ऑन ग्राउंड रियलिटीज़ जी का ख़बर कोन्हे ऐं हुननि क्वेश्चन मार्क ई उथारे छॾियो आहे हिन जी रिलायबिलिटी ते, हिननि जी जेका एक्यूरेशन आहे हुन ते। इहो त केरु न मञण ते आहे त पोइ स्टेट ऑफ डिनायल में त असां 70 सालनि खां हलूं पिया त असां ॾाढा भला आहियूं, बाक़ी सभु असांजा दुश्मन आहिनि, असां ते कूड़ था आहिनि, असां जो तोहमतूं था आणनि। सही ॻाल्हि इहा त अक्सर या अलफेरान जी रिपोर्टूं ईअं को वेही ही सम्झनि था त सिंध जे तइलीम खाते में जीअं पेपर चेक थींदा आहिनि ईअं वेठा दुकाननि ते कनि, घरनि ते कनि, हिननि जी ग़लतफ़हमी आहे। मुंहिंजो हिननि इदारनि सां को ॾियण वठण को ज़ाती कोन्हे, न को मूंखे माण्हुनि खे डिफेंड कंदुसि, पर उन्हनि जो तव्हां रिपोर्ट खणी हिननि माण्हुनि पढ़ियूं कोन्हे, दावा था पिया जेकर पढ़नि त हुन में मेथोडोलॉजी जा एॾा डिटेल्स ॾिनल आहिनि, एतिरियूं कॉन्क्रीट एविडेंसिस ॾिनल आहिनि ऐं हू चवनि था अचो असां सां ॻाल्हायो, बैकअप डेटा तव्हांखे कहिड़ी शइ जी खपे जंहिंमें तव्हांखे डाउट आहे, असां तव्हांखे एनालिटिकल डेटा जो पूरो थलो जेको सो कागज़नि जो ॾियण लाइ तयार आहियूं। सॼो साल हिन जे पुठियां रिसर्च थींदी, प्रोफेशनली ट्रेंड रिसर्चर एंगेज थींदा आहिनि, उन्हनि जा रिसर्च जी जेका मेथोडोलॉजी आहे उहा इंटरनेशनली रिकग्नाइज़ रिसर्चर्स खां वेट थींदी आहे ऐं इन जे पुठियां उनखे इंटरनेशनल लेवल जा क्रेडिबल रिसर्चर्स उन सॼे प्रोसेस खे मॉनिटर कंदा आहिनि। ईअं ई सम्झनि था त बसि अलू वलू दुकान आहे तो असर ऐं अलफ़ैला जी ईअं ई को रिपोर्टूं ठहनि, तव्हां सम्झा थो इहा इंतहाई अणॼाणाई ऐं नादानगी जी निशानी आहे। इहा स्टेट ऑफ डिनायल आहे, पंहिंजे पाण खे असां मञण लाइ तयारी कोन आहियूं त असांजो हाल ख़राबु आहे ऐं पोइ असां इल्ज़ाम हणूं उन्हनि रिसर्च रिपोर्टुनि ते जेके ॾाढो केयरफुली रिपोर्ट कनि था। कई कूड़ियूं रिपोर्टूं थींदियूं हूंदियूं, मां नथो चवां, पर इन्हनि ॿिनि रिपोर्टुनि खे मूं डिटेल में उनजी मेथोडोलॉजी पढ़ी आहे, उनजे प्रोसेस खां वाक़ुफ़ आहियां। तो लेट अस बी वेरी ऑनेस्ट, ईमानदारी सां मञो सिंध जी तइलीम जो बेड़ो ग़रक़ थी चुको आहे ऐं उनखे जेकर असां तस्लीम नथा कयूं त पोइ न करियूं, न मञण जे लाइ असां वटि 100 बहाना आहिनि, पर उन सां हक़ीक़तूं कोन तब्दील थींदियूं। सही सर, हाणे हुन ॻाल्हि ते वापसि था अचूं जेका तव्हां पंहिंजे आर्टिकल में बि तव्हां कोट कया आहिनि त बलोचिस्तान, तव्हां फाटा, तव्हां KPK, हिननि सभिनी ॻाल्हियुनि खे हिकिड़ो रेफरेंस पॉइंट ॾिना आहिनि ऐं ख़ासि तौर ते जेका तव्हां सर्वेस जी ॻाल्हि कई आहे, हुननि जा जेका असर जा जेका ड्रॉप आउट जे हवाले सां बि, असर जा जेको हिकिड़ो सिंपल उर्दू सिंधी में जुमिलो पढ़ण जे हवाले सां बि जेका तव्हां मुख़्तलिफ़ जेका ॾिना आहिनि फैक्ट्स एंड फिगर डिस्कस कया आहिनि, त हुन ते हाणे गुफ़्तगू कयूं थोरो त तव्हां छा था सम्झो त हीअ जेका आहे निज़ाम असांजो जेको तबाह थी वियो आहे, हुन जे पोयां तव्हांखे रीज़न्स छा नज़र था अचनि? ॾिसो, हुनजे पुठियां हिकिड़ो जेको मां जेकर कंपेयर कयां, ॾिसो सिंध जी तइलीम में जेका सॼो ज़वाल आयो आहे उहो उनजी अगरि मां हिकिड़ी इमेजिनरी लाइन ड्रा करियां त उहा मूंखे नज़र अचे थी 1985 खां पोइ। उहो दौर आहे जन गौस अली शाह साहिब चीफ मिनिस्टर थिए थो, जुड़ियो साहिब वज़ीर आज़म आहे ऐं ज़ियालत खे हिकिड़ी सियासी मस्करी करणी सोसाइटी में, हुनखे माण्हुनि खे खणो, हुननि खे उहे माण्हू विहारे कंहिं न कंहिं तरह हुनजी लेजिटिमेसी ठाहिणी, पोइ हुननि मुख़्तलिफ़ तरीक़नि सां तइलीम जी बर्बादी शुरू कई, पोइ फोती कोटा, उस्तादनि जे पुटनि खे नौकरियूं ॾियो, अचनि भली न कुझु पर उस्ताद जा पुटनि खे नौकरियूं ॾियो, पोइ नौकरियूं विराइण जो रवाजु शुरू थियो, पोइ हिनखे उरूज ते पहुचायो जेको 90 ऐं 2000 जे ॾहाके में, 80 ऐं 90 जे ॾहाके में जेके पीपुल्स पार्टी मुस्लिम लीग जूं ॿ हुकूमतूं आयूं उन्हनि हणी भींग करे छॾी। ख़ासि तौर ते पीपुल्स पार्टी 1988 खां पोइ जेका हुननि जी हुकूमत आई ऐं वरी पोइ ईयर 90s में जेका हुकूमत आई, उन में त हालत इहा आई त वज़ीरनि जे खीसे में 100 ख़ाली आर्डर, ब्लैंक आर्डर पिया हूंदा, असांजे अखियुनि ॾिठा गवाहियूं, ईअं विराईंदा जीअं दाता जे दरबार ते लंगर पियो विराइजे, कई नौकरियूं पिया विरायूं, सिंधियुनि खे नौकरियूं पिया ॾियूं, हाणे तबाही करे छॾनि हज़ारनि जी तइदाद में। हाऊं ते छा त हिकिड़ा त हाऊं ते छा त ॾियाव जिन जो वजूद ई कोन्हे, जेके पैदा ई न आहिनि थिया, हुननि जे नाले ते अकाउंट खुलिया, हुननि जे नाले ते आर्डर निकिता, करोड़े रुपयनि जूं ट्रेजरी मां पघारूं निकिरंदियूं रहियूं, हेठि खां मथे ते हिकिड़ो करप्शन जो पूरी इंडस्ट्री ईजाद थी, उनजो क्रेडिट सभ सां घणो पीपुल्स पार्टी हुकूमत नथो वञे। मुस्लिम लीग हुकूमत जेके हुकूमतूं खे थापियल हुयूं, जाम सादिक़ली हिकु रोसन सां तयारु हूंदो जो असांखे हुनजा हिसाब करियूं ऐं अरबाब रही हिन जा, जीअं जेके सिंध जा चूंडियल एमपी जिन खे सिंधी माण्हू जेन्युइनली वोट ॾेई आणींदा, सभ खां वॾी सिंध सां तइलीम जी दुश्मनी हिननि कई ऐं हाणे बि 2008 खां 2013 ताईं जे 5 सालनि में सिंध जी तइलीम सां जेके नाक़ थिया आहिनि, हींअर ख़ुदि तइलीम जो सेक्रेटरी कोर्ट जे साम्हूं चए थो त 13,000 आर्डर त उहो वेंदे वेंदे तइलीम वारो वज़ीर आख़िर में विराए वियो, इन खां अॻु में छा न कयो हूंदई, हुनजा हिसाब किताब केरु पुछे, तो हिकिड़ो पूरी तबाही थी आहे। मां खां तो मेरिट जी लताड़, ख़ासि तौर ते उस्ताद जी अपॉइंटमेंट ऐं उनजे ट्रांसफर थियण में जेका मेरिट जी वायोलेशन थी आहे, उन सभ खां घणो नुक़सानु पहुचायो तइलीम खे। बाक़ी जेके ॿिया पासा आहिनि, मिसाल तौर तइलीमी इदारनि जे फैसिलिटीज़, स्कूल जूं कॉम्पाउंड वॉल्स ऐं
हेल्थ फैसिलिटीज़ तव्हांजी 70s में 60s में इन खां घटि हुयूं, टीचर जा रेम्यूनरेशन इन खां घणो घटि हुया, पर पोइ जेको डिटरमिनिंग फैक्टर हुयो टीचर जी क्वालिटी, उहा जीअं त मेरिट तबाह थी ऐं हिकिड़ो जारी टीचर जी असां वटि भर्ती थी हज़ारनि जी तइदाद में, बुनियादी तौर ते तबाहीअ जो जेको ज़िम्मेवार फैक्टर आहे त उहो टीचर जी ग़लति रिक्रूटमेंट आहे। अच्छा सर, मूंखे हिकिड़ो इजाज़त ॾियो त मां हिकिड़ी मुख़्तसर ब्रेक वठां, पर मां तव्हांखां पुछणु चाहींदुमि त सिंध जी जेका तव्हां हिन आर्टिकल में ज़िक्र कयो आहे त जेका रिसोर्सिस आहिनि, जेका बजट आहे, लास्ट ईयर जो बि तव्हां कंपेरेटिव एनालिसिस ॾिनो आहे, हाणे बि बजट अची वई आहे, तव्हां चओ था त बजट जा इशू न आहिनि, जेके जनरली टीचर्स चवनि था त असांखे जेका आहे कुझु टाइम स्केल जा प्रॉब्लम्स आहिनि, उहो प्रोटेस्ट बि असांखे कंदा नज़र था अचनि। साॻी रीति जेका आहे उहा जॾहिं असां जेका ब्यूरोक्रेसी आहे हुननि सां ॻाल्हायूं था, हू बि बजट जो काफ़ी जॻहनि ते चवनि था त बजट न आहे, इन करे असां नथा कयूं। तव्हां पंहिंजे आर्टिकल में इहो मैंशन कयो आहे त बजट जो बिल्कुलु प्रॉब्लम न आहे सिंध जी तालीम जे हवाले सां। मां चाहींदुमि हिन ते बि हिकिड़ो तव्हां खां इनपुट वठूं, जेकॾहिं इजाज़त ॾियो त हिकिड़ो मुख़्तसर ब्रेक वठूं था सर, पोइ वापसि अची हिन सिलसिले खे वधायूं था अॻिते। नाज़रीन, हिकिड़ो मुख़्तसर ब्रेक था वठूं, ब्रेक खां पोइ नसीर साहिब खां पुछूं था त जेका ख़ासि तौर ते असांखे काफ़ी जॻहनि ते इहो सबबु ॿुधाईंदा आहिनि त इनएफिशिएंसी जो, त असां वटि बजट एतिरी न आहे, त छा इहो सच आहे या इहो फैक्टर जेका आहे उहा ग़लति आहे? हिन ते गुफ़्तगू कयूं था हिन मुख़्तसर ब्रेक खां पोइ। वेलकम बैक नाज़रीन, अचो त गुफ़्तगू कयूं था। असां सां मौजूदु आहिनि नसीर मेमण साहब। उन्हनि खां पुछूं था त ही जेका ब्रेक ते वञण खां पहिरियों असां सवाल पुछियो त बजट जा जेका हवाला ॾिना वेंदा आहिनि त तालीम जे वटि एतिरी बजट न आहे, जंहिंजे करे काफ़ी जॻहनि ते डिलीवर न करे सघिया आहिनि। हिकिड़ो हू मेन रीज़न इहो ॿुधाईंदा आहिनि, ऐं जॾहिं त नसीर साहब जेको आर्टिकल लिखियो आहे द न्यूज़ में, हुननि जो चवणु आहे त रिसोर्सिस जेका आहिनि या बजट जेका आहे उहा प्रॉब्लम न आहे सिंध गवर्नमेंट जे लाइ। घटि में घटि उहो इहो एक्सक्यूज़ नथा ॾेई सघूं, त हुन हवाले सां पुछूं था त उन्हनि जो छा इनपुट आहे। जी सर, तव्हां बजट जे हवाले खां छा चवंदो? नवीद साहब, हाणे बजट खे तव्हां ॿिनि हिसनि में विराए ॾिसो। लास्ट ईयर जेका बजट हुई, जंहिंसां मूंखे यादि अचे थो लॻभॻि 135 अरब रुपए। जी सर, बिल्कुलु जी। उन में 12 अरब खनि शायदि डेवलपमेंट स्कीम्स आहिनि, जेके एडीपी में हुया, जंहिंमें उहो स्कूलनि जी कंस्ट्रक्शन हूंदी ऐं इन क़िस्म जो, ऐं बाक़ी जेके 123 अरब रुपया बचनि था, या रिवाइज़ फिगर मूं न ॾिठियूं हाणे बजट बुक्स में ॾिसबा, पर अलोकेशन इहा हुया तव्हांजे करंट एक्सपेंडिचर लाइ, जंहिंमां मुंहिंजो ख़्याल आहे त 80-90% त सिर्फ़ु टीचर जी सैलरी जाऊं था। जी बिल्कुल। ऐं बाक़ी एडमिनिस्ट्रेटिव कास्ट यूनियन पीडीएम्स आहिनि ऐं फलाणे इन क़िस्म जा ख़र्च हूंदा। हाणे तव्हां रुगो कंपेयर करे ॾिसो, पंजाब में प्राइमरी स्कूल आहिनि 56,000, सिंध में प्राइमरी स्कूल आहिनि 43,000। जी सर। पंजाब जी आबादी सिंध खां टीणी आहे, तो जेकर ऐं हुनजे बावजूदि हुननि जो नंबर ऑफ स्कूल्स जेकर तव्हां हिसाब करियो त 43,000 5 करोड़नि ते हलो, 5 करोड़ आबादी बदूर सिंध जी, त उन हिसाब सां तव्हांजा 43,000 स्कूल आहिनि, ऐं होॾां 10 करोड़ आबादी आहे, हुननि जा 56,000 आहिनि, त उसूलनि त हुन जा 80-90,000 स्कूल हुजनि। उनजे बावजूदि हुननि जो जेको लिटरेसी जो रेट आहे ऐं इनरोलमेंट जो रेट आहे, उहो सिंध खां बहितर आहे। सो जेकर रुगो रिसोर्सिस जे करे फ़र्क़ु हुजे हा त पोइ इहो न हुजे हा। ॿी ॻाल्हि इहा त जेकर तव्हां रिसोर्सिस जे हवाले सां ॾिसो, मां मञा थो त डेवलपमेंट साइड ते पैसा घटि हूंदा। 12 अरब रुपया इलाही वॾी रक़म कान्हे का। जेकर तव्हां समूरा हाई स्कूलनि ताईं मिलायो त सिंध में 52,000 जे क़रीब स्कूल आहिनि, कॉलेज वाले मिलायो 50-51,000 थी वेंदा, त 12 अरब रुपया हेॾी सारी स्कूलनि जो डेवलपमेंट डेफिसिट आहे। किथे कंपाउंड वाल कोन्हे, किथे बिजली कान्हे, किथे पीअण जो पाणी कोन्हे, उहो पासो मां चवां थो त डेफिसिट में आहे। तव्हां नवां स्कूल में एतिरा न ठाहे सघंदो। हिन साल त सर उहो अमाउंट घटि थी वियो आहे, हिन साल त 10 खां बि घटि थी वियो आहे, 10 अरब रुपया खां बि घटि थी वियो आहे जेको लास्ट ईयर। डेवलपमेंट साइड ते डेफिसिट वॾो आहे, मतिलबु उहे सफ़ा थोरा पैसा पवनि, पर हेतिरो नंबर ऑफ स्कूल्स खे था ॾिसूं त हुनजी मेंटेनेंस ऐं हर साल पॉपुलेशन वधे पई, तव्हांखे नवां स्कूल खोलणा था पवनि, त डेवलपमेंट साइड ते मां चई सघां थो त पैसो रिलेटिवली घटि आहे। पर मूंखे ॿुधायो त रिकरिंग साइड ते कहिड़ो मसइलो आहे। जॾहिं तव्हां 123 अरब रुपयनि मां 90 अरब 95 अरब रुपया शायदि रुगो टीचर जी सैलरी लाइ, प्राइमरी स्कूल जी ऐं हाई स्कूल जे टीचर जी सैलरी हाणे हिकु 80-90 जो ॾहाको कोन्हे जो असां चवंदासीं त वेचारे उस्ताद खे मिले छा थो, वेचारे मास्टर खे मिले छा थो जो पढ़ाए। मां सम्झां थो त 70-80 जे ॾहाके में जेको दुतड़ियल उस्ताद हो, जंहिंखे अॼु जी भेट में 1/3 सैलरी कान्हे, जेकर उन दौर जे करंट वैल्यू सां मां ॾिसां, मां नथो चाहियां अॼु जे वैल्यू सां ॾिसो, उन दौर जे करंट वैल्यू सां कंपेयर कयो, बेशक डॉलर रेट सां करे, उहो टीचर वधीक ईमानदार हो, उहो टीचर वधीक कमिटेड हो, उहो सुठा रिज़ल्ट ॾींदो, वण जे हेठां पढ़ाईंदो, बिजली बि न हूंदी हुअसि, मानी बि घरां ॿधींदो, ईंदो साइकिल ते या 4 किलोमीटर पंधु करे ईंदो, उहो टीचर वधीक कमिटेड हुयो सोसाइटी, छो त उहो मेरिट जे थ्रू आयो, उन तइलीम खे हिकु मुक़दस पेशो खे सम्झो। हींअर सॉरी टू से जेके वॾेरनि जा काटकू, उन्हनि जे चमचनि जी कतार ऐं जेके निकम्मा ऐं जाहिल
तरीन माण्हुनि जी हिकिड़ी फ़ौज उस्तादनि जे नाले ते भर्ती थी आहे उन्हनि खे को सैलरी जो प्रॉब्लम आहे? हिकिड़ा त मूंखे ॿुधायो त सुप्रीम कोर्ट जे हुकूम ते जॾहिं स्कूलनि जी सर्वे थी त 6,500 खनि स्कूल ख़बर पई त नॉन फंक्शनल आहे। सिंध सरकार जी जेका सेंसस रिपोर्ट आहे 2011-12 जी उन में बि 5,500 स्कूल त ऑफिशियली वञा पिया। मां चवंदो तव्हां 5,000 स्कूल बि खणो त इन में ज़ाहिर आहे जेका 2-3 टीचर हर कंहिं में ॿधो त 15 टीचर त उहे था थियनि जेके ग़ाइब हूंदा। ॿिया टीचर जेको सोकाल हिकिड़ो वॾो कारो कारोबार आहे सिंध में त टीचर वीज़ा ते आहे। हिकिड़ी शर्मनाक बुरी माण्हुनि जहिड़ी ॻाल्हि आहे, टीचर वीज़ा ते आहे, टीचर ड्यूटी नथो करे, टीचर पघार करे थो। इहो खां अजीब मस्करी हिन डिपार्टमेंट में ॾिठी आहे। इहो करोड़े रुपए जो हिकिड़ो ब्लैक बिज़नेस आहे जंहिंमें मिनिस्टर्स ताईं मथे ताईं मुल्क अचनि, इहो ठीक थियणु हथ वठी नथा ॾियनि। हीअ पंहिंजे ते अचनि त हिन लाइ को मसइलो कोन्हे, इहो मुमकिन आहे त सरकार जो माण्हू पघार करे ड्यूटी न करे कंहिंजी ताक़त आहे। तो इहो सॼो जेको टीचर जी क्वालिटी जो प्रॉब्लम थियो आहे उन जो को बि दलील कोन्हे। हाणे पघारूं घटि कोन्हनि के तव्हां प्राइवेट स्कूलनि में मूंखे ॿुधायो त हीअ जेके सुठी अंग्रेजी ॻाल्हाईंदड़ टीचर उहे वञी ॾिसो त मिडिल लेवल जे स्कूल में 10-12 हज़ार पघार खां मथे नथा करनि, प्राय बीकन हाउस वग़ैरह में मथे हूंदा। कॾहिं पर सरकारी स्कूल जो टीचर हाणे इहो चए त मूंखे पघार घटि थी मिले, मां बिल्कुलु हिन शइ खे हाणे एग्री नथो करियां। हा, बाक़ी हुनजा टाइम स्केल में वॾा मसइला इहे ठीकु आहे, हलंदा पिया सॼे पाकिस्तान में आहिनि, पर जेके पघार खणनि था जेतिरी मिले थी मूंखे ॿुधायो उन जेतिरो उनजो हक़ केतिरा टीचर था अदा कनि हिकिड़े खां वञी करे स्टार्ट करे। ऐं मां हिकिड़ी ॻाल्हि करियां त असां गवर्नमेंट खे 100 तनक़ीदूं कयूं, असांजो हक़ आहे, पर टीचर जी एब्सेंटीज़म में मां रुॻो गवर्नमेंट खे हाणे मुलविस नथो सम्झां। सॼी सोसाइटी जे मामले में बहस आहे कि टीचर केरु आहे, हिते मरीज़ ते कोन था रहनि, इहे असांजे घरनि जा भाती आहिनि, असांजे पाड़े में रहंदड़ आहिनि, असांजा दोस्त आहिनि, सहाफ़त कनि था, NGOs में नौकरियूं कनि था, हिते ई घुमनि फिरनि था। असां मॉरली उन्हनि माण्हुनि खे कॾहिं उते जी चऊं नथा त तूं पघार थो खणी मुंहिंजे ॿार खे पढ़ाइण जी तूं स्कूल नथो वञी। उहो मोतबर शहर में घुमे थो, असां हुनखे चांहियूं बि पियारियूं था, ऐं हुनजी ख़िदमतूं बि कयूं था, हुन सां माइटियूं बि बरक़रार आहिनि, उन्हनि सां मरणा परणा खाऊं था, ऐं पोइ रड़ वेठा थियूं त सोसाइटीअ में कुझु नथो थिए। त मां सम्झां थो सरकार सां गॾु हिन सोसाइटी जी बेइज़ती बि हिकिड़ो इम्पोर्टेंट फैक्टर आहे। सर सही। हाणे हिकिड़ो ॿियो मां तव्हां खां चाहींदुमि त फैक्टर जंहिं ते थोरो तव्हां असांखे जेका आहे इनलाइटन कयो त हीअ जेको ड्रॉप आउट रेट आहे ख़ासि तौर ते गर्ल्स जो, जेको तव्हां पंहिंजे आर्टिकल में बि ज़िक्र कयो आहे, इहो त हाणे गवर्नमेंट जो बि प्रॉब्लम न आहे, हिन में त ज़ाहिरी ॻाल्हि आहे का बजट जा बि इशूज़ न आहिनि, हिन में त तव्हांजी मुंहिंजी शायदि किथे विलिंगनेस न आहे या को असांजी विलिंगनेस हुजे बि त ॿिया रीज़न्स आहिनि। तव्हां छा था सम्झो सर, जेकॾहिं इहो फैक्टर कंटिन्यू रहियो त हू केतिरो नुक़सानदेह आहे असांजे लाइ? तो ड्रॉप आउट तमामु वॾो सीरियस मसइलो, ऐं उहो मेजर ड्रॉप आउट जा 3 मरहला आहिनि जिन ते ड्रॉप आउट थियनि था। हिकिड़ो ड्रॉप आउट थिए थो तव्हांजो प्राइमरी में पहिरीं क्लास में या कच्ची में ॿार दाख़िल थिए थो ऐं 2 साल में पहुचण खां अॻु में स्कूल मां कढी जान पुछर आहे। उहो ड्रॉप आउट थिए थो जॾहिं 5 दर्जो ॿार पास करे थो ऐं हुनखे पोइ मिडिल या हाई स्कूल में वञिणो आहे। ऐं टियों सभ खां वॾो ड्रॉप आउट जेको 77% जे क़रीब आहे उहो थिए थो जॾहिं ॿार मैट्रिक खां वञनि था ऐं पोइ कॉलेज में हुननि खे वञिणो आहे। हाणे इन्हनि 3 लेवल्स ते जेका ड्रॉप आउट जा 3 लेवल्स ते फ़र्क़ु आहे, ऐं हुन में ख़ासि तौर ते नियाणियुनि जे लाइ सभ खां शदीद मसइलो आहे एक्सेस जो। तव्हां इहो हाणे दौर गुज़रियो जेको असां अॻे चवंदासीं त सोसाइटी में डिमांड कोन्हे, माण्हुनि खे अवेयरनेस कोन्हे, माण्हू ॿार नथा पढ़ाइनि, अचो त ॿारनि खे सम्झायूं, माण्हुनि खे इहा ॻाल्हि हाणे उहो मरहलो गुज़री वियो। इहो वक़्तु क़बाइली तौर जी फ़ख़्र जे ॾाके जी सिलसिला में वेरी मच डिमांड इज़ देयर, तव्हां सिर्फ़ु एक्सेस ॾियो। हाणे प्रॉब्लम इहो थो थिए त जॾहिं तव्हांजा 43,000 प्राइमरी स्कूलनि खां पोइ मिडिल स्कूल शायदि हाणे मुंहिंजो ख़्यालु 5,000 जे लॻभॻि, त पोइ इन 43,000 तव्हां जेकर 5,000 ते कन्वर्ट थींदा त पोइ पंहिंजी माना त हर 8 या 9 स्कूलनि ते या 7 स्कूलनि ते तव्हांजो हिकिड़ो मिडिल स्कूल हूंदो। हाणे मूंखे ॿुधायो त प्राइमरी स्कूल ई तव्हांजा केतिरनि ॻोठनि में मौजूदु कोन्हनि। हिकिड़ो त न थियो आहे त कॾहिं हिकिड़े ॻोठ में 6 स्कूल आहिनि ऐं कॾहिं 25 किलोमीटर जे दायरे में हिकिड़ो बि स्कूल कोन्हे। उन ते जॾहिं तव्हां मिडिल ऐं हाई स्कूल ते ईंदो त उहे त अञा बि परे आहिनि, को अधु कलाक जे ड्राइव ते आहे, को कलाक जे ड्राइव ते आहे, सरकारी बस खपे, टांगो खपे, रिक्शा खपे। हाणे हुते अफोर्डेबिलिटी जो को मसइलो अची वियो, तव्हां चओ था तइलीम मुफ़्त आहे, असां किताबूं मुफ़्त था ॾियूं, हिकिड़ो त उहे बि नथा मिलनि, हलो मञो थी तव्हां उहे ॾियो था, पर उहो ॿार या ॿारड़ी जेको रोज़ हुनखे 50 किलोमीटर 40 किलोमीटर ट्रेवल करे पहुचणो आहे, हुनजो भाड़ो उहो बि अचे थो, उहो ग़रीब माण्हू हर को नथो हाणे अफोर्ड करे सघे। ॿी ॻाल्हि इहा आहे कि हुन में ख़ासि तौर ते रूरल सोसाइटी में सभ खां वॾो मसइलो आहे, अर्बन सोसाइटीज़ में मसइलो आहे। छोकिरियुनि जे लाइ ॾाढो प्रॉब्लम आहे, सोसाइटी असांजी कुंदज़ैन आहे, नियाणियूं ॿाहिरि निकिरनि, एॾी सोसाइटी पुठियां ताईं रोशन थियल आहे कोन जो उहे अकेलियूं या कंहिं सां गॾु निकिरनि सहूलियत सां हुते पहुची सघनि। हिकिड़ा सोशल बैरियर थियनि, ऐं ॿियो जेको ओवरऑल जेका सोसाइटी जो माहौल आहे जिते 3 सालनि ऐं 4 सालनि जे मासूम नियाणियुनि सां रेप थींदा हुजनि ऐं हुकूमत रुॻो नोटिस वठी ऐं रिपोर्टूं तलब कंदी हुजे, उते हिते शरीफ़ माण्हू जॾहिं को वॾो क्वेश्चन मार्क आहे त हू पंहिंजी जवान थींदड़ धीउ खे रिक्शा या टांगे में विहारे या बस में विहारे रोज़ 50 किलोमीटर परे स्कूल में मोकिले, कॉलेज में मोकिले, तो सीरियस मसइलो आहे। एक्सेस जा मसइला आहिनि जंहिंजे करे ड्रॉप आउट थिए थो,
ऐं मैट्रिक खां इंटरमीडिएट ते तमामु वॾो मरहलो आहे, जंहिंमें ख़ासि तौर ते जेके छोकिरियूं आहिनि उहे मैरिज जी एज ते पहुची थियूं वञनि, उनजे करे माइट हेजिटेट कनि था। ॿियो उते पोइ सोशल मसइला आहिनि, तव्हांजो अलॻि सां कॉलेजिस कोन्हनि खे छोकिरियुनि जा, उहो बि हिकिड़ो मसइलो थिए थो। ऐं पोइ कॉलेज लेवल ते जी एजुकेशन अञा महांगी थिए थी, ख़र्च अञा वधी था वञनि। सो ड्रॉप आउट इज़ अ सीरियस इशू जेको प्राइमरीली एक्सेस जो मसइलो आहे। सर एक्सेस जे अलावा तव्हांखे नज़र नथो अचे त कुझु जॻहियुनि ते वरी ॿिया सबब बि घणा थियनि था। असां नियाणियुनि खे थोरो नथा पढ़ाइणु चाहियूं, छो त असां चवंदा आहियूं त वरी अॻिते वञी को नौकिरी नाहे करणी, घर हलाइणो आहे, त हिन करे पढ़ाइण जो फ़ाइदो छा आहे? तव्हां सम्झो था त हू सोच हाणे किथे ख़तमु थी वई आहे? उहा सोच घटी आहे। मां अॼु तव्हांखे चवां थो त माण्हुनि खे रुॻो डिसेंट एक्सेस मिले, ठीकु आहे, पार्टली इहो रीज़न हूंदो। मां नथो चाहियां 100% इहो रीज़न हूंदो। 77% जेको ड्रॉप आउट आहे कॉलेज स्कूल ऐं कॉलेज जे विच में, उहो सॼो इन जे करे कोन्हे को। ईअं हुजे त पोइ शहरनि में बि इहो ई रेट हुजे की बहिराड़ियुनि में सभ खां घणो आहे ड्रॉप आउट जो रेट। तव्हां स्टडी करे ॾिसो, वधीक बहिराड़ियुनि में शहरनि में आहे, रिलेटिवली घटि आहे। तो जेकर एक्सेस मिली वञे त मां सम्झां थो हलो इहो पूरी तौर ते ख़तमु न थींदो, पर 77 मां शायदि 50% अञा हेठि लही अचे। तो पार्टली सोसाइटी जा इहे ज़रिया आहिनि, पर प्राइमरी आउं सम्झां थो हिकिड़ो वॾो रीज़न एक्सेस जो आहे। ॿी ॻाल्हि तव्हां जेका थी छोकिरी वॾी थी पोइ पढ़ंदी न त पोइ घर में वेंदी, पोइ उहा पढ़ी छा करे। हाणे इहो ॾिसो न त स्टेट खे हिकिड़ो माहौल ॾियणो पवंदो आहे त जेका तइलीम ॿार हासिल करे त पोइ उन्हनि जी उनखे यूटिलिटी नज़र अचे सोसाइटी में। उनजे पुठियां पूरो स्टडी तइलीम आइसोलेशन में ऑपरेट कान थींदी आहे, मार्केट सां लिंक आहे। बहरहाल तइलीम कुझु बि असां चऊं, पर बहरहाल मार्केट सां लिंक आहे, रियलिटी आहे। उनमें जॉब्स कीअं थियूं अचनि, हुन में अॻियां ॿार खे अपॉर्चुनिटीज़ कीअं थियूं मिलनि, उहो सॼी फॉरवर्ड प्लानिंग थींदी आहे। उहो फॉरवर्ड प्लानिंग जो असां वटि बुनियादी प्लानिंग जो ई नालो कोन्हे त एॾी एडवांस प्लानिंग हुकूमतूं किथां कनि, या त हुननि जे ज़हन दिमाग़ में ई कोन्हे, नियत त परे जी ॻाल्हि आहे, उन ते वीचारा सोचनि बि कोन था। सो मल्टीपल रीज़न्स आहे। सही सर। हाणे मां सर हिकिड़ो मुख़्तसर ब्रेक वठी तव्हां खां इहो पुछणु चाहींदुमि त आर्टिकल 25A त ठही वियो, जंहिंमें तव्हांखे बुनियादी तौर ते सभिनी ॿारनि खे तालीम ॾियणी आहे, त तव्हां सम्झो था त गवर्नमेंट जेका ख़ासि तौर ते असां सिंध जे हवाले सां ॻाल्हायूं था ऐं पीपल्स पार्टी जा तव्हां रेफरेंसिस ॾिना, जेका ॿ हुकूमतूं वयूं आहिनि, हाणे लास्ट 5 साल गुज़रिया आहिनि ऐं हाणे वरी जेको आहे हिकिड़ो साल ॿियो बि गुज़री वियो आहे, त हीउ जेको आर्टिकल 25A आहे हुनजी काथे सीरियसनेस नज़र अचे थी। मां तव्हां खां पुछणु चाहींदुमि हिन ते हवाले सां। ॿियो मां तव्हां खां इहो बि पुछणु चाहींदुमि सर त कम्यूनिटी पार्टिसिपेशन जेका आहे, जेकॾहिं मुंहिंजे ॻोठ में को स्कूल बंदि आहे या मुंहिंजो भाउ एज़ अ टीचर स्कूल नथो वञे, त हुते कम्यूनिटी जो जेका रिस्पॉन्सिबिलिटी आहे या सिविल सोसाइटी जी जेका रिस्पॉन्सिबिलिटी आहे हुनखे तव्हां कीअं था ॾिसो? जेकॾहिं इजाज़त ॾियो त हिकिड़ो मुख़्तसर ब्रेक वठां थो, पोइ वापसि अची हिन सिलसिले खे अॻिते था वधायूं। नाज़रीन, नसीम मेमण साहब असां सां गॾु आहिनि। हिकिड़ो आर्टिकल जे हवाले सां असांजी गुफ़्तगू थी, पर सिंध जे जेका सॼा तालीमी निज़ाम आहे हुन ते नसीर साहब हिकिड़ो कंप्रीहेंसिव जेका गुफ़्तगू कई आहे। हिकिड़ो मुख़्तसर ब्रेक वठूं था, वापसि अची आर्टिकल 25A ते बि ॻाल्हायूं था ऐं हुन सां गॾु हिन इशू ते बि ॻाल्हायूं था त जेका कम्यूनिटी जो जेको रिस्पॉन्स हुजणु घुरिजे, उहो नसीर साहब हुनखे कीअं था ॾिसनि मुख़्तसर ब्रेक खां पोइ। वेलकम बैक नाज़रीन। अचो त गुफ़्तगू जे सिलसिले खे अॻिते था वधायूं। असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहिनि नसीर मेमण साहब। हुननि खां पुछूं था त जेका गवर्नमेंट जी तरफ़ां लेजिस्लेशन थी वई, आर्टिकल 25A अची वियो, हुन खां पोइ छा जेका हिकिड़ो ज़िम्मेवारी जो जेको अहसासु आहे उहा घटि थियणु घुरिजे या हुन खां पोइ ज़िम्मेवारी वधणु घुरिजे? ख़ासि तौर ते जॾहिं 18 अमेंडमेंट अची वई ऐं सूबनि खे तालीम जेका आहे उहा सूबनि जो सब्जेक्ट थी वियो आहे, त हुन खां पोइ सिंध में पाकिस्तान पीपल्स पार्टी जे हवाले सां उहो हिनखे कीअं था ॾिसनि? जी सर, आर्टिकल 25A खां पोइ तव्हां सम्झो था त असांजी जेका पाकिस्तान पीपल्स पार्टी आहे हुनजी का तव्हांखे सीरियसनेस, छो त हिन वक़्तु रूलिंग पार्टी आहे, उनजी का सीरियसनेस या हुनजो जेको पोयों ट्रैक रिकॉर्ड ख़ासि तौर ते लास्ट 5 साल ऐं हीउ साल जेको आहे हुन खां पोइ तव्हांखे नज़र अचे थो कुझु बहितरी? ॾिसो, आर्टिकल 25A जे हवाले सां ॿुधायां त 18वीं तरमीम खां पोइ कॉन्स्टिट्यूशन में 3 नवां आर्टिकल राइट्स ते एड थिया, जेको फ्रीडम जे हवाले सां चैप्टर आहे, हुन में 3 आर्टिकल एड थिया। तो राइट टू इंफॉर्मेशन, ॿियो राइट टू फेयर ट्रायल ऐं टियों राइट टू कंपल्सरी एजुकेशन हो। जी सर। तो उन हिसाब सां सूबनि जीअं तव्हांजे सूबाई खातो आहे, तंहिंजे करे सूबनि खे लेजिस्लेशन करणी, त हुन हवाले सां सिंध हुकूमत फौरी तौर ते हुन हवाले सां लेजिस्लेशन कई ऐं जेको कंपल्सरी ऐं फ्री एजुकेशन वारो आर्टिकल आहे उन ते सिंध सूबे पंहिंजी लेजिस्लेशन कई। मां पहिरीं ॻाल्हि त ॾिसो हिकिड़ो सुठो कमु आहे, उनजी तारीफ़ ज़रूरु करणु घुरिजे हिन हद ताईं त हुन लेजिस्लेशन कई। लेजिस्लेशन ॾाढी इंपॉर्टेंट शइ आहे। अॼु उहा नतीजा न पिजे, ग़लति माण्हुनि जे हथ में हुजे, पर उनखे कानून जो आइन जो हिसो बनाए छॾनि हिकिड़ी तमामु इंपॉर्टेंट अॻभराई हूंदी आहे, उहा लॉन्ग रन में रिज़ल्ट ॾींदी आहे। सो मां हुनखे एप्रिशिएट थो कयां। हाणे अचूं था त हुनखे केतिरा सीरियस आहिनि
ॾिसो गुज़ारिश कयां थी त उनजी सीरियसनेस छा मां ज़ाहिर थी। तव्हां जॾहिं चओ था त मुफ़्त ऐं लाज़मी तइलीम आहे त पोइ उहा सिर्फ़ु चवण सां या कानून में लिखी छॾण सां कान थी वेंदी। प्रॉब्लम इहो आहे त कानून साज़ीअ जे हवाले सां मां तव्हांखे ॿुधायां त सिंध सॼे पाकिस्तान में सिंध असेंबली रोशन साल कानून साज़ीअ जे हवाले सां तमामु अॻभरी अथव। इहो हिकिड़ो ॿियो पासो आहे। किथे बि एतिरी सुठी हींअर अंडर एज मैरिज जेको बोल्ड स्टैंड सिंध असेंबलीअ वरितो उनखे तमामु साराइण जो स्टैंड हो। काउंसिल ऑफ इस्लामिक आइडियोलॉजी काउंसिल जे फज़ूल क़िस्म जी प्रोपोजिशन खे रिजेक्ट कयो। इहो तमामु हिकिड़ो बोल्ड क़दम हो। इहो सॼे पाकिस्तान में हिकिड़ो लीडिंग रोल हुयो। लेजिस्लेशन जे हद ताईं पॉलिसी मेकिंग जे हद ताईं सिंध गवर्नमेंट ॾाढो लाजवाब कमु कंदी आहे। प्रॉब्लम थिए थो तव्हां कानून खे ऑपरेशनलाइज़ कंदो। कानून में लिखी छॾण सां ॿार थोरी एजुकेटेड थी वेंदा। तव्हां अॼु लिखी छॾियो सुभाणे एनरोलमेंट थी वेंदी, परीहं ॿार लिटरेट थींदा, ईअं कोन थींदो। उन सां गॾु तव्हांखे पोइ ऑपरेशनल साइड खे ॾिसणो आहे। हाणे ऑपरेशनल पासा जा तमामु घणा हुनमें करिकुलम बि आहे, हुनमें टेक्स्ट बुक्स बि आहिनि, हुनमें हाणे अचूं था त ऑपरेशनलाइज़ थिए हुनजे लाइ तव्हांखे रूल्स ऑफ बिज़नेस खपनि हुनजे हवाले सां। ऐं पोइ इंश्योर करिणो आहे त एक्सेस ॾियणो आहे। तव्हां लिखी छॾियो त हीअ लाज़मी आहे, कंपलसरी आहे। हाणे जेको न पढ़ाए सो दुआ ॾिजो, पर मूंखे ॿुधायो त जेकर मूंखे तव्हां 20 किलोमीटरनि जे दायरे में स्कूल बि न ॾियो, ट्रांसपोर्ट बि न ॾियो, त पोइ उन कंपलसरीअ खे मां एज़ अ शहरी जी कंप्लायंस कंदुसि कीअं? त इहो बुनियादी सुवाल आहे। वॾी ॻाल्हि अचे एक्सेस जी। त हाणे इन खे जेका कमिटमेंट तव्हां कानून में कई आहे उनखे ऑपरेशनलाइज़ कीअं कंदो, इहो हिकिड़ो वॾो क्वेश्चन मार्क आहे। उनजे लाइ बुनियादी तौर ते खपे थी सियासी नियत, पॉलिटिकल विल। जेकर सियासी नियत ठीकु हुजे त वसीला निकिरी ईंदा। इहो दौर गुज़री वियो जॾहिं तव्हां चवंदा हो त असां जेका सियासी विल कई आहे पर असांखे रिसोर्सिस कोन्हे। वर्ल्ड बैंक, USA जी दुनिया भर जो पैसो हिते अचे पियो। इहो न आहे त को हीअ जेको 135 अरब असां ॿुधाया उहो ज़हन में रखिजो त सिंध गवर्नमेंट जी पंहिंजी बजट ई। उनखां अलावा अरबें रुपया इंटरनेशनल डोनर जी फंडिंग जा सिंध में अचनि था। हुनजो हिकिड़ो अलॻि हिसाब किताब आहे। सिंध एजुकेशन फाउंडेशन आहे, नेशनल एजुकेशन फाउंडेशन जा स्कूल पिया हलनि, NCHT जा स्कूल पिया हलनि, NGO जा स्कूल पिया हलनि। सो अहिड़ा जेका एजुकेशन में इन्वेस्टमेंट न पई थिए, रिसोर्सिस कोन्हनि, पर प्राइमरी रिस्पॉन्सिबिलिटी स्टेट जी आहे। सभ खां वॾी रिसोर्स होल्डर स्टेट आहे। मां नथो सम्झां त NGO जे वक़्त में को 2000 स्कूल हलाइण पाए। बुनियादी तौर ते हेॾो वॾो जेको टास्क आहे उहो हुकूमतूं पूरियूं कंदियूं। आर्टिकल 25A जी कंप्लायंस लाइ तव्हांखे रिसोर्सिस एलोकेट करणा आहिनि, तव्हांखे मैरिज खे इंश्योर करणो आहे। हाणे इहे ॿ शयूं डेफिसिट हिकिड़नि तव्हां एडिक्वेट रिसोर्सिस ॾेई एतिरा स्कूल खोलियो जो वरी 100% ॿार तव्हां ते इनरोल थियनि। ठीकु आहे, सुभाणे कोन थींदा, हिनखे 10, 15, 20, 25 साल लॻी सघनि था, पर हुनमें तव्हां प्लानिंग ॾेखारियो, तव्हां ग्रोथ ॾेखारियो, तव्हां को लॉन्ग टर्म विजन ॾेखारियो त हीअं हर साल असां टीचर ऐं क्लासरूम एड करे 2025 या 2030 ताईं असां 100% इनरोलमेंट ते हलिया वेंदासीं। उहो प्लान असांखे नज़र कोन थो अचे। ऐं पोइ हुन प्लान खे मैच करण लाइ तव्हांखे हिकिड़ो रिसोर्सिस जी एलोकेशन खपे। 2025 ताईं जेकर 98% नेट इनरोलमेंट हुनखे करणी आहे त हींअर खां तव्हांखे हर साल 100 अरब रुपया अञा तव्हांखे वधीक खपनि था हर साल जे लाइ। हलो उहे त अची बि वञनि, पर हीअ जेको करप्शन जो कारोमो थियो पियो आहे मुल्क जी जेका तबाही आहे, तव्हां टीचर बि रखंदो, स्कूल बि ठाराईंदो ऐं पोइ हुते उस्ताद हूंदो कोन, ऐं जो हूंदो त वाट फाड़े बीठो हूंदो, हुनखे पढ़ाइण न ईंदो, त पोइ इहा सॼी इन्वेस्टमेंट नतीजा किथां ईंदी? तंहिंजे करे इन्वेस्टमेंट सां खपे मेरिट। तो इन्वेस्टमेंट प्लस मेरिट, इन में तव्हां हिकिड़ी शइ अची वई त 25A फज़ूल थी वेंदो, को बि नतीजो न ॾेई सघंदो। अच्छा सर, मां जेको सेकेंड क्वेश्चन पुछियो त कम्युनिटी जेका पार्टिसिपेशन आहे, तव्हां सम्झो था त हुनजी का बेइंतिहा ज़रूरत आहे, या तव्हां जेका थोरी देरि पहिरियों ॻाल्हि कई त बेसिकली हुकूमत जो कमु आहे 46,000 स्कूल जेका आहिनि उहा को NGO या सिविल सोसाइटीज़ नथी हलाए सघनि। पर मां जेको कुझु प्रोग्राम कया जंहिंमें कुझु सोशलिस्ट बि हुया, सोशल सेक्टर जा माण्हू बि हुया, हुननि चयो त कम्युनिटी जी जेका आहे जेका पार्टिसिपेशन आहे उहा ज़रूरी आहे, हुनजे बिना इहो मुमकिन न थींदो। हाणे असां सभिनि खे ई पंहिंजो किरदारु अदा करिणो पवंदो। ॾिसो, जॾहिं मां चवां थो त NGO वारा स्कूल एतिरा न हलाए सघंदा त मां नथो चाहियां त कम्युनिटी जी पार्टिसिपेशन न हुजे। कम्युनिटी जी पार्टिसिपेशन हिकिड़ो ॿियो डोमेन आहे, हुन ते पाण ॻाल्हायूं था। मूं ॻाल्हि कई कैपेसिटी ऐं आउटरीच जी। तव्हां 43,000 प्राइमरी स्कूल, 5,000 मिडिल स्कूल ऐं ॿिया हायर स्कूल मिलाए 49,000 स्कूल, कहिड़ी NGO जी कैपेसिटी आहे जो एतिरा रिसोर्सिस आणींदी ऐं हलाईंदी? वॾे में वॾी NGO शइ कंदी त 200-300 स्कूल हलाए सघंदी, पर उहा मॉडल सेट कंदी। जेको NGO जो कमु आहे उहो तइलीम जे हेॾे वॾे डेफिसिट खे, हींअर सिंध में 44% इनरोलमेंट आहे, 60% तव्हांजी जेका 54% इनरोलमेंट जे रेट जो डेफिसिट आहे। लॻभॻि तव्हांजा तक़रीबन 6 मिलियन, सॉरी मूंखे एग्ज़ैक्ट फिगर यादि नथी अचे, पर मुंहिंजो ख़्याल आहे त 6 मिलियन जे क़रीब जेके ॿार आहिनि से स्कूलनि खां ॿाहिरि आहिनि। जी सर, बिल्कुलु 6.1 मिलियन जेके आहिनि आउट ऑफ स्कूल आहिनि। 1 मिलियन जी, 60-70 लख ॿार जेकर स्कूल खां ॿाहिरि हूंदो त NGO वटि एतिरा रिसोर्सिस हूंदा। असां जनरली परसेप्शन आहे त NGO वटि अरबे रुपया आहिनि, उहे हिते खां लुटाइनि, खाइनि था,
में करप्शन तमाम घणी आहे, मां हुनखे डिफेंड न कंदुसि, पर मां थो चवां त एतिरी कान्हे जो 60 लख ॿारनि खे का NGO चइबो आहे इहो स्टेट जो कमु आहे, अहिड़ी वॾी स्टेट खे स्टेट मेंटेन करे। हाणे चऊं था कम्युनिटी पार्टिसिपेशन थियो, कम्युनिटी जो तमामु रिस्पॉन्सिबल रोल आहे, ऐं कॾहिं सरकार जो एजुकेशन जो महकमो ठीकु कमु न कंदो जेसिताईं माण्हू उनजी हाणे वाद न संभालींदा, माण्हू स्कूलनि जी मालकी न कंदा, जेसिताईं माण्हू इहो तइ न कंदा त जेको टीचर स्कूल में नथो वञे मुंहिंजो ॾोहारी आहे। मां हमेशह माण्हुनि खे चवंदो आहियां तयारी मूंखे ॻाल्हि ॿुधायो त जेकर तव्हां कंहिं ॿार जो कंहिं दर्जी रुगो न 500 रुपए जो तव्हांजो वॻो ख़राबु करे थो सिबे सिबण में, त तव्हां हुन ते लखियूं खणी उभा थी सघो था, हिन ॿार जो कपिड़नि जो वॻो ख़राबु करे छॾियो, उन सां तव्हां थोरो साफ़ था कयो, जेको टीचर मुस्तक़बिल तबाह थो करे उन खां तव्हां सवाल ई नथा पुछो, छो त उहो चाचो आहे, मामो आहे, भाइटियो आहे, पुफाट आहे, मारोट आहे, उनखे प्रोटेक्ट करिणो आहे। ऐं स्कूल में वञी ख़बर असां मां घणा पेरेंट्स आहिनि जेके वञी स्कूल में पुछा था कनि त बाबा मुंहिंजो ॿार अचे पियो, सरकार पैसा ॾिए, पैसा सरकार को छापे कोन थी, टैक्स पेयर मनी आहे, सरकार जो पैसो जो मक़सदु आहे त नवीन साहब तव्हांजे मुंहिंजे रट पघर जी कमाईअ जे जेके 4 आना असां कमायूं था उनजे टैक्स जी कमाई आहे, ही कहिड़ी सरकार वटि को नोटिस छपजन आहे, ऐं पाकिस्तान में ध्यान में रखणु घुरिजे त टैक्स टू GDP रेशो सिर्फ़ु 10% आहे, उहो मोस्टली असां मिडिल क्लास जा पघारदार माण्हू ॾींदा आहियूं, ही जेका अमीर कबीर जागीरदार सरमाएदार सनतकार इहे कोन ॾींदा आहिनि टैक्स। तो एसेंशियली इहो तव्हां असां ग़रीबनि ऐं विचोले क्लास जे माण्हुनि जो पैसो आहे, सरकार जो पैसो न आहे, सरकार खे सिर्फ़ु असां मालकी ॾिनी आहे, उनजे लाइ असां हुनखे सरकार खे नौकिरी करे रखियो आहे त हीअ पैसा जुडिशियसली यूज़ करे, तो उहे नथा कनि त असांजे क्राइम था कनि, असां ऐं जेकर कनि था असांजो थोरो नथा कनि। हाणे इहो सवाल जेकी कम्युनिटी न सम्झंदी ऐं टीचर खां ऐं सुपरवाइज़र खां ऐं डिस्ट्रिक्ट जे ऑफिसर खां ऐं सरकार जे मिनिस्टर लेवल जे माण्हुनि खां बोल्ड इहो सवाल न कंदा तेसिताईं हुननि खे कड़ी फलाह वेठा खाईंदा कमाईंदा लुटींदा जीअं कनि पिया। सर मां सेकंड लास्ट क्वेश्चन तव्हांखे बसि इहो पुछणु चाहींदुमि त जेको असर जो हिकिड़ो रिपोर्ट हुई जंहिंमें असां ॾिठो त सिंध जा ॿार जेके आहिनि हिकिड़ो जुमिलो न पढ़ी सघनि था, सिंधी में हुजे उर्दू में हुजे, ख़ासि तौर ते 4 सूबनि में असां चौथे नंबर ते हुयासीं, मैथ्स जो जेको आहे सिंपल मैथ्स जो सवाल नथा करे सघनि। हाणे हीअ जेका सूरत हाल आहे सर, हीअ त का इंतिहाई ख़तरनाक सूरत हाल आहे, इहे ॿार वञी हाणे जॾहिं अॻिते वेंदा त हीअ त असांजा फ्यूचर आहिनि, ऐं वरी सुभाणे इहे ई हूंदा जेका कुझु ड्राइविंग सीट्स ते वेठा हूंदा, हिननि मां को टीचर थींदा, त तव्हां सम्झो था सर त सूरत हाल अञा तमामु वर्स थींदी, या को रिवर्स करे को रिवर्ट करे, या को एमरजेंसी या को वॉर फुटेज ते को बहितरी जे लाइ हिननि जे लाइ बि को तव्हांखे नज़र अचे थो को उमेदु आहे? पहिरीं ॻाल्हि त शुक्र कयो असर वारनि सिर्फ़ु स्टूडेंट्स जी क्वालिटी जी रैंकिंग कई आहे, जंहिं असर वारनि जे उस्तादनि खां इहे सवाल पुछणु शुरू कया त हुनखे बेहोशी या घोड़ा पवंदा, जेके माण्हू चवनि था त इस्लामाबाद में पूरे रिपोर्टूं ठाहिनि कीअं था आणनि, मां चवां थो हुनजे ॿारनि उस्तादनि खे असां बि सुञाणूं, असां बि वञूं था स्कूलनि में, तव्हां बि वञो था सरकारी स्कूलनि में, छा ॿारनि जो इहो मयार वाक़ई कोन्हे जेको असर जे रिपोर्ट में नज़र अचे थो? असांखे पर्सनली ख़बर आहे एक्सेप्शन्स खे छॾे करे बाक़ी स्कूलनि में कारीअ वारा कख आहिनि, मूंखे पर्सनली स्कूल में वञी तजुर्बो थियो आहे, 3 दर्जे ताईं बि ॿार पंहिंजो नालो ठीक न लिखी सघे, ॿार सॼो मां दावा सां थो चवां त सिंध जे तइलीम खाते में उस्तादनि जी हिकिड़ी वॾी अखियत आहे जेका हाणे सिंधीअ में पंहिंजे मोकले जी दरख़्वास्त लिखण जे क़ाबिल कान्हे, तंहिंजे करे सिर्फ़ु असर वारनि जी ॿियनि खे तनक़ीदूं कनि त उहे इस्लामाबाद में रिपोर्टूं था ठाहिनि, असां खीर में धोतल पोतल आहियूं, इन ग़लतफ़हमी मां निकिरणु घुरिजे। हीअ सॼी सिंध जी तइलीम सिस्टमेटिकली तबाह थी आहे, ऐं उनजी सभ खां वॾी ज़िम्मेवारी सिंध जी पॉलिटिकल लीडरशिप की आहे, ऐं पॉलिटिकल लीडरशिप खां मुराद सिर्फ़ु हुकूमत में वेठल माण्हू कोन्हनि, पर असां सभु उन ॾोह जो थोरो या घणो हिसो आहियूं। असां जेका लातल थी कई आहे सोसाइटी, सिर्फ़ु पिटको सिर्फ़ु मातम, उनजे लाइ को अकाउंटेबिलिटी जो मैकेनिज़म न ठाहियूं, अल्टरनेट इंस्टीट्यूशन्स नथा डेवलप कयूं, रुगो रड़वाटा था कयूं, इन जे तरफ़ सां सरकार हलाए पई जेको हुननि जो स्टाइल आहे हलाइण जो, ऐं जेका हुनजी नियत तौर ते सुबुह शाम नज़र पई अचे, जीअं करत पई चोर ऑफिसरनि जी हिकिड़ी पूरी कतार आहे जेका तइलीम खाते ते चढ़ी पई आहे। ऐं मूंखे ॿुधाए तइलीम खाते में तव्हांखे छा खपे छा तव्हां ऑनेस्टली तइ कयो, जेकर तव्हां ईमानदार को माण्हू हुजे न ऐं तव्हां सेक्रेटरी ठीकु रखो ऐं हुनखे तव्हां चओ त जेके सिंध जा 24-25 जेके ज़िला आहिनि उन्हनि में रुगो तव्हां EDOs ऑनेस्ट विहारियो ऐं 100 तलकनि में तहलके जा ऑफिसर ऑनेस्ट विहारियो। असांजो तजुर्बो आहे जॾहिं तहलके जो ऑफिसर ऑनेस्ट थो अचे, ईअं आहे जीअं थाणे जो तव्हां रुगो सूबेदार ऑनेस्ट रखो ऐं पोइ किने में किनो ज़िलो हुनखे तव्हां ॾियो ऐं फ्री हैंड ॾियोसि, 8 ॾींहनि में सभु त्योहारी ॾिसूं कंदा आहिनि, हिन जो असां मुशाहिदो कयो आहे। तो हीअ तइलीम ठीकु करणु उहो एॾो ग़ैर मामूली ताक़त जो कमु कोन्हे जो कोन थींदो। हीअ कान चाहिनि त हींअर बि सिंध जे तइलीम खाते में ऑनेस्ट कमिटेड ऐं कॉम्पिटेंट ऑफिसर मौजूदु आहिनि, यकीनन मौजूदु आहिनि, पर उन्हनि खे केरु पोस्टिंग ॾींदो, उन्हनि खे केरु फ्री हैंड ॾींदो? हिते त खपे जेको हर महीने साहब जे बंगले ते रुश्वत जे माल मां हिसो पहुचाए, उहे शरीफ़ ऑनेस्ट ऐं कमिटेंट माण्हुनि खां इहो ख़ुदो कमु थींदो कोन। तंहिंजे करे हिननि जी नियत साफ़ ज़ाहिर आहे, रुगो बयान वेठा ॿुधो, हवाले वेठा ॿुधो, हा को फाटे सिंध लाइ
करतूत ॾिसो त तव्हांखे टके जो फ़र्क़ु नज़र न ईंदो। नसीर साहब हिन रफ़्तार सां असां सरकार ते छॾियो त सर, मां एजुकेशन तबाह थी आहे, अञा वधीक तबाह कंदा। मां माज़रत सां मां सवाल शायदि सम्झाए न सघियुमि, पर सर हीअ जेको ॿारनि जो जेको असांखे रिज़ल्ट नज़र थो अचे तबाह थियल आहे, हुनखे हाणे बहितरी जे लाइ को तव्हांखे चांस नज़र था अचनि? छो त उहे ॿार हाणे अॻिते वधी विया आहिनि, नेक्स्ट क्लास में अची विया आहिनि, हाणे उहे ॿार वरी सेकेंडरी एजुकेशन में वञनि था, त हिकिड़ो लॉट असां ऑलरेडी क्रिएट करे चुका आहियूं, त तव्हां सम्झो था त हुननि जी बहितरी जा बि चांसिस आहिनि? ॾिसो ही जेके वेठा आहिनि, ॾिसो अल्टीमेटली हिन जो साल्यूशन मूं गुज़ारिश कई त न को तव्हां वटि आहे, न को मूं वटि आहे, न को NGOs वटि आहे। ही जेको लखनि जी तादाद में ॿार स्कूलनि में आहिनि, हिननि खे सिर्फ़ु सरकार जो पॉलिटिकल विल ऐं कमिटमेंट ठीक करे सघंदी। अदरवाइज़ इहो चवंदा त गार्बेज इन गार्बेज आउट, किचिरो विझो मशीन में, मशीन मां किचिरो ई निकिरंदो, सोन कोन निकिरंदो। त मूंखे ही जेका जनरेशन आहे इहा सम्झो त इट्स अ लॉस्ट जनरेशन, इहा तव्हांजी तबाह थी वई। हिन में कुझु बची वेंदा, कुझु थोरो क़िस्मत भली हूंदनि, असां धिका खाधा खाई किथे पहुची ॿाहिरि सिखी आहे पंहिंजे मुंहं सां, त ठीकु आहे, कंहिं प्राइवेट स्कूल में किथे पहुची आहे या कंहिं हुनखे अपॉर्चुनिटी मिली वई, पर उहो 1% बि न हूंदा। ही सरकारी स्कूल में जंहिं माहौल मां ॿार पढ़नि था, किथे को वीचारो टीचर नेक ईमानदार शरीफ़ हूंदो त पढ़ाईंदो, तव्हां तमामु वॾो छेड़ कंदो, 50% ॿार हिन में कैपिटल निकिरी ईंदो। मेजॉरिटी का बि कम जी न थींदी, इहे वीचारा वॾा थी धिका खाईंदा, तकलीफ़ुनि में ईंदा, कासूं करे पास कंदा, अॻियां नौकरियूं न मिलंदियूं, वॾेरे जे दरनि जूं जुतियूं कसाईंदा, कचूं नौकरियूं वठंदा, कुझु शायदि क्राइम कंदा या शायदि एक्सट्रीमिस्ट पॉलिटिक्स जो हिसो थियनि या एक्सट्रीमिस्ट ग्रुपनि जो हिसो थियनि। दिस इज़ अ लॉस्ट जनरेशन फॉर मी। ऐं ऑनेस्टली वरीड आहियां त इहो पूरो नसुल सिर्फ़ु जो हिन वटि वधीक बर्बाद थियो आहे। मां मुख़्तसर तौर खां तव्हांखां जेकॾहिं हिन सॼे हुनखे समअप करणु चाहियां त 1, 2, 3 पॉइंट्स में तव्हां छा ॿुधाईंदो सर त कहिड़ा जेके आहिनि उपाउ वठणु घुरिजनि जंहिंसां जेका आहे असांखे फ़ौरन रिज़ल्ट कुझु बहितरी जे लाइ नज़र अचनि? मुंहिंजो मक़सदु आहे त हुकूमत जे हवाले सां या कम्यूनिटी जे हवाले सां बि। हुकूमत कान चाहे, मां वापसि हिन ॻाल्हि ते सोचियां, कुझु न कनि, रिसोर्सिस में वधीक नज़र या बजट 20% अञा सिर्फ़ु हिकु शइ जे करे तइ कनि त बाबा मैरिज खां सवाइ को फ़ैसिलो न थींदो। उहा टीचर जी रिक्रूटमेंट हुजे, उहो जो खुलणु हुजे, उहो स्कूल जी ग्रांट हुजे, उहा ॿार जी दाख़िला हुजे, उहा ऑफिसर जी मुक़ररी हुजे, ऑफिसर जी बदिली हुजे। जेकर मैरिज को माण्हू अहिड़ो मौजूदो कोन्हे, ही त चोरनि जो 40 चोरनि जो टोलो वेठो आहे, हिननि मां त मूंखे उमेद ऑनेस्टली कान्हे का, पर जेकर को मौजूदो थिए माण्हू अची वञे जेको इहो कमु करे सघे, त मां चवंदो बजट अञा बि 20% घटाए छॾियो। 5 खां 10 सालनि जे अंदरि हुनजी एजुकेशन वरी पेरनि ते बीही सघे थी। पर इहो पहिरीं ॿी तरजीह मुंहिंजे लाइ, पहिरीं तरजीह बि मेरिट आहे, ॿी तरजीह बि मेरिट आहे, टी तरजीह बि मेरिट आहे, 10 तरजीह बि मेरिट आहे। खां सवाइ को बि राज वॾी महिरबानी नसीर साहब, तव्हां असांखे केतिरो वक़्तु ॾिनो। नाज़रीन, नसीर मेमण साहब जी गुफ़्तगू तव्हां ॿुधी। आर्टिकल जे हवाले सां असां गुफ़्तगू शुरू कई जेका नसीर साहब जो द न्यूज़ में छपियो, पर हुनखां पोइ असां जेका तालीम जे हवाले सां जेका सॼी सूरत हाल हुई उहा ॾिठी। तव्हांखे जेका आहे यकीन नसीर साहब जी गुफ़्तगू मां अंदाज़ो थियो हूंदो त तालीम जेका सिंध जी आहे उहा केॾी ख़तरनाक सूरत हाल ते बीठी आहे। ऐं नसीर साहब जेका ॻाल्हि कई, जेका मां हमेशह पंहिंजे प्रोग्राम जे एंडिंग में ॻाल्हि कंदो आहियां, त जेका कम्यूनिटी पार्टिसिपेशन आहे हुन में कम्यूनिटी जो हिसो तव्हां बि आहियो, हुन जी कम्यूनिटी जो हिसो मां बि आहियां। सिंध टी वी हिकिड़ी कोशिशि कई आहे एजुकेशन इन फोकस जे ज़रिए। इहा कोशिशि नाज़रीन तव्हांखे बि करणी पवंदी, इहा कोशिशि मूंखे बि करणी पवंदी। जेकॾहिं असां कोशिशि कयूं त शायदि तालीम जे लाइ कुझु बहितरी जो बाइस बणी सघूं। हिन सां गॾु पंहिंजो होस्ट नवीद नाज़िम जतोई खे ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान।